अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चयो वियो त कोयलो न सिर्फ़ु थर जी तक़दीर तब्दील करे छॾींदो, पर उहो ई कोयलो पूरे पाकिस्तान जी तक़दीर बदिलाए छॾींदो। पर न त मुल्क जी तक़दीर तब्दील थी सघी, न वरी थर तां ॾुख ऐं ॾोझरा लही सघिया। उहो देस जेको कोयले जो देस हो, उहो ख़ुदकशनि जो देस कीअं बणियो, इन बाबति ख़ूबसूरत लेखक दौलत राम खत्री लिखियो। थर जेको पंहिंजे सक़ाफ़ती रीतनि रस्मनि ऐं राज भाग जे रिवायतनि में अमीन रहंदो पियो अचे, उन थर में हाणे अक्सर ख़ुदकशी जा वाक़िया रोनमा थी रहिया आहिनि। थर में जिते बुख बदहाली ऐं गुरबत ख़ुदकशी करण जो मुख्य कारण आहे, त उते समाजी अणबराबरी, अणसहप, घरेलू अणबुणत, निंढे उमिरि में शादियूं थियणु, वॾेर खे राज जो ॾाढ डहकाव ऐं ॿिया केतिरा ई अहिड़ा समाजी मसइला आहिनि जेके ख़ुदकशी करण जो असुलु सबबु आहिनि। थर में गुज़िरियल 11 महीननि दौरान 150 खां वधीक थरियुनि जी ख़ुदकशी जा वाक़िया मीडिया में रिपोर्ट थिया आहिनि। उन्हनि में घणे भाङे ख़ुदकशनि जे वाक़ियनि पोयां जेके हक़ीक़ी सबबु आहिनि, उन्हनि सबबनि ते केरु ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। कुझु भाङे उहे केस इतफ़ाक़ी करार ॾेई दॿाया वञनि था। नगर पारकर शहर खां कुझु किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते हिकु ॻोठु कोया आबाद थियलु आहे, जंहिंमें गुज़िरियल ॾींहुं 30 नवंबर ते दिलि धोॾींदड़ वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें हिकु शनकर नाले नौजवान पंहिंजे 3 मासूम ॿारनि ज़ाल खे खाधे में ज़हर ॾेई ख़ुदकशी करे छॾी। हिन नोयत जे दिलि धोॾींदड़ वाक़िए जिते असांजे समाज अॻियां सवें सुवाल छॾिया आहिनि, उते इहो पिणु सुवाल पैदा थो थिए त असांजो समाज केॾांहुं वञी रहियो आहे। गुज़िरियल ॾींहुं जॾहिं हीअ हाव ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो त सोशल मीडिया ते अपलोड थींदड़ तस्वीरनि ऐं वीडियोज़ खे ॾिसंदे अहले दिलि माण्हुनि जूं अखियूं आलियूं थी वियूं। नगर पारकर जूं हवाऊं सोगवार बणिजी वियूं। उन दर्दनाक वाक़िए ऐं मासूम मुखड़ियुनि गीता, गुलाब ऐं जसवंत जा चहिरा समाज अॻियां बि सवाल करण लॻा आहिनि त आख़िरकार असांजो ॾोह कहिड़ो हो जो टियण खां अॻु में असांखे मौत नसीब थियो, ऐं उहो मौत पिणु पंहिंजे पीउ जे हथां थियो, जंहिंमें चयो पियो वञे त संदन पीउ ज़हर ॾेई उन्हनि मासूमनि खे मारियो हो। जेतोणीकि मीडिया मूजिबि हिन वाक़िए जो कारण ज़ाल मुड़ुस जो झेड़ो ॿुधायो थो वञे, पर असल कारण के ॿिया थी सघनि था जिन ते को बि ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। हिन नोयत जे आबखात जी दर्द कहाणी साञावंद धुरियुनि अॻियां केतिरा ई सुवाल छॾिया आहिनि। जंहिं घर में हिन नोयत जो वाक़ियो पेश अचे त उन्हनि घर भातियुनि जी कहिड़ी कैफ़ियत हूंदी। ॻोठु कोया में हिकिड़े घर में 5 लाशुनि जो निकिरणु, ॻोठ जे सोग वारे माहौल में निराशाई वारनि मंज़रनि ऐं उन महिल शनकर जे वारसनि जी नीड़ी मेडिकल सुरका आहिनि ऐं दाहुनि मां ईअं पिए महसूसु थी रहियो हो ॼण दर्द हिते वासो करे वियो आहे। हाणे त थर में राज भाग जूं उहे शानदार रिवायतूं ख़तमु थींदियूं पियूं वञनि, जिन रिवायतनि जे आधार ते ॻोठ जे माण्हुनि जो ख़्यालु कयो वेंदो हो, ॻोठ जे नंगनि ऐं दंगनि जो तहफ़ुज़ कयो वेंदो हो। नगर पारकर सान्हे जी दर्द कहाणी असांजे समाज अॻियां केतिरा ई सुवाल उथारे थी ऐं सोचण ते मजबूर करे थी त असांजे राज भाग में पेश ईंदड़ हिन क़िस्म जे वाक़ियनि खे कीअं थो रोके सघिजे। हीअ त अहिड़ी मुझियल नोयत जो वाक़ियो आहे जंहिंखे असां ख़ुदकशी जे ज़मरे में आणियूं या हुन पोयां ॿिया के लिकियल समाजी सबब आहिनि, उनजी जांच करियूं। दुनिया में ख़ुदकशनि जे पोयां घणे भाङे साॻिया समाजी मसइला हूंदा आहिनि, पर थर अंदरि ख़ुदकशनि जा वधंदड़ वाक़िया या ख़ासि करे इज्तमाही ख़ुदकशनि जा वाक़िया इंसानी ज़मीर खे झंझोड़ींदड़ रहिया आहिनि। गुज़िरियल साल 8 सेप्टेम्बर ते पिणु छाछरे भरिसां ॻोठ दुंबाड़ो में दिलि खे धोॾींदड़ हिकु इज्तमाही ख़ुदकशी जो वाक़ियो पेश आयो हो, जंहिंमें हिकु 27 सालनि जे पुरियत नौजवान नवल राय पंहिंजे 3 मासूम ॿारनि समेत खूह में टिपो ॾेई आपघात कयो हो। चयो पियो वञे त हुन गुरबत सबबु इज्तमाही ख़ुदकशी कई हुई। हुन वटि बचनि खे खाराइण लाइ कुझु कोन हो, उन करे हुन गुरबत, बुख ऐं तंग दस्ती सबबु ख़ुदकशी कई हुई। थी सघे थो त नगर पारकर वाक़िए जो असुलु सबबु पिणु गुरबत ऐं तंग दस्ती हुजे, छाकाणि त जॾहिं गुरबत सबबु माण्हू जे जीअण जा सभु गस बंदि थी वञनि, तॾहिं माण्हू नफ़्सियाती मुझारनि जो शिकार बणिजी वञे थो ऐं पोइ नफ़्सियाती कशमकश में जॾहिं उनखे का ॿी का
वाह नथी सुझे त हू ख़ुदकशी जहिड़ो क़दम खणण तरफ़ वधे थो। जेकॾहिं गुज़िरियल 5 सालनि दौरान सिंध में ख़ुदकशियुनि जे केसनि जो जाइज़ो वठिजे थो, तॾहिं ख़बर पवे थी त सिंध में गुज़िरियल 5 सालनि दौरान घणियूं ख़ुदकशियूं थर में थियूं आहिनि। हीअ उहो ई थर आहे जंहिं लाइ इहा दावा कई वञे थी त थर बदिलाईंदो पाकिस्तान, जॾहिं त थर मां निकिरंदड़ वसीला अञा ताईं त ख़ुदि थरनि जी क़िस्मत बदिलाए न सघिया आहिनि। थर मां कोयले जहिड़ो सोन निकिरण बावजूदि हितां जा माण्हू अञा ताईं बुख, बेरोज़गारी, मुआशी तंगदस्ती मां निकिरी नाहिनि सघिया। ॾिठो वञे त थर में जिते मुख़्तलिफ़ समाजी मसइला ख़ुदकशी जो मुख्य कारण बणियल आहिनि, उते समाजी अणबराबरी, अणसहप, घरेलू अणबणत, निढे उमिरि में शादियूं थियण, कर्ज़नि जो दबाव, वॾेर के राज जो ॾाढ ॾहकाव ऐं ॿिया केतिरा ई अहिड़ा समाजी मसइला आहिनि जिन जे करे बि माण्हू ख़ुदकशियूं कनि था। गुज़िरियल 5 सालनि दौरान थर में जेके बि ख़ुदकशियूं थियूं आहिनि, उन्हनि में 60% नौजवान शामिल आहिनि। उन्हनि में 9% माण्हुनि कर्ज़ जे दबाव सबबु ख़ुदकशियूं कयूं। थर में थींदड़ उन्हनि ख़ुदकशियुनि जे वाक़िअनि जो घणे भाङे सबबु नफ़्सियाती सिहत ॼाणायो वेंदो आहे, पर जेकॾहिं थर में वधंदड़ ख़ुदकशियुनि जे वाक़िअनि खे ॾिसंदे उन्हनि वाक़िअनि खे समाजी मुआशी पहलुअनि जी रोशनी में ॾिसूं त असांखे काफ़ी अहिड़ा ॿिया सबब पिणु नज़र ईंदा जेके मीडिया में रिपोर्ट नथा थियनि या दॿाया वञनि था। थर में ख़ुदकशियुनि जे उन्हनि वाक़िअनि पोयां किथे किथे क़त्ल जा पेरा पिणु मिलनि था। घणे भाङे उहे केस इतफ़ाक़ी करार ॾेई दॿाया वञनि था। थर में गुज़िरियल 5 सालनि दौरान जेके वाक़िआ पेश आया आहिनि, उन्हनि में ख़ुदकशी जा कुझु अहिड़ा केस पिणु साम्हूं आया आहिनि जेके थर जे राज भाग जे हवाले सां इंतिहाई ॾुखोईंदड़ वाक़िआ तस्वर कया वञनि था। चयो पियो वञे त थर में 9% माण्हुनि कर्ज़ जे दबाव सबबु ख़ुदकशियूं कयूं आहिनि, त उन पहलू ते पिणु गौर वीचार करण जी ज़रूरत आहे। दर हक़ीक़त थर जो माण्हू मुआशी हालतुनि जे पंजोड़ में फाथल आहे। थर में माण्हू तंग मुआशी हालतुनि सबबु बैंकनि ऐं ॿियनि माइक्रो क्रेडिट जे इदारनि खां कर्ज़ खणंदो आहे ऐं वक़्तु सिर पंहिंजो कर्ज़ ॾेई न सघिबो। नगर पार्कर वारे सान्हे थर जी उन दुखदायक तस्वीर खे मंज़र आम ते आंदो आहे, जेका तस्वीर थर जी गुरबत जी आहे, जेका तस्वीर थर जे समाजी मसइलनि ऐं महरूमियुनि जी आहे। थर में तालीम जो वधंदड़ फुक़दान, जंहिं सबबु माण्हुनि में अवेयरनेस जी खोट आहे। बुनियादी सुवाल इहो पिणु आहे त थर में पेश ईंदड़ हिन क़िस्म जे वाक़िअनि खे कीअं थो रोके सघिजे। छा उन लाइ असां वटि को सगारो लाहे अमल आहे? उन हक़ीक़त खां इनकार कोन्हे त ज़हनी बीमारियूं ख़ुदकशी करण जो मुख्य कारण आहिनि, पर उन्हनि ज़हनी बीमारियुनि पोयां असल सबबु समाजी मसइला ऐं मुआशी मसइला आहिनि। उन जो हल वरी रियासत वटि आहे। जेकॾहिं थर जे माण्हुनि खे बुनियादी सहूलियतूं मुयसरु करे ॾिनियूं वञनि ऐं माण्हुनि जे मुआशी मसइलनि जे हल लाइ रोज़गार जा मौक़ा फ़राहम करे ॾिना वञनि, त यकीनन माण्हू ज़हनी बीमारियुनि खां बची वेंदा। उन करे थर में वधंदड़ ख़ुदकशी जे वाक़िअनि खे मुंझो ॾियण जी ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते थर में वधंदड़ आपघात जे असल सबबनि ते वीचारणु ऐं समाज में सुजाॻी पैदा करणु ऐं समाजी शऊर खे उभारण जी ज़रूरत आहे। समाजी शऊर उभारण लाइ तालीम जो हुजणु लाज़मी आहे। उन करे थर में तालीम आम करण जी ज़रूरत आहे। थर समाजी तहज़ीबी हवाले सां हिकु शाहूकार ख़ितो आहे। उन ख़िते जी डेमोग्राफी खे पिणु साम्हूं रखियो वञे ऐं उते जे समाजी तानी पेटे ते वधीक मुताले करण जी ज़रूरत आहे। नगर पार्कर जहिड़नि वाक़िअनि खे रोकण लाइ को लाहे अमल जोड़े सघिजे थो। ख़ुदकशी खे ॾोह करार ॾेई पाकिस्तान पिनल कोड 325 में तरमीम करे ख़ुदकशी जा वाक़िआ रोकण लाइ सुसाइड प्रिवेंशन एक्ट नाले नओं कानून मुतारिफ़ कराइण जी ज़रूरत आहे। उन सवाल जो जवाबु ॾिनो वञे त कोयले जी सरज़मीन जा वारिस थरी आख़िर छो ऐं केसि ताईं ख़ुदकशियूं कंदा। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं दौलत राम खत्री जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।